अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां जमील शरई अमी ॾिसी रहिया आहियो टेक इन सिंधी यूट्यूब जो चैनल। दोस्तों अॼु हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त हिन तरह जा तव्हां जेकी वायरल तस्वीरूं सोशल मीडिया ते वायरल तस्वीरूं थी रहियूं आहिनि उहे तव्हां कहिड़े तरीक़े सां ठाहींदो। दोस्तों काफ़ी सारनि दोस्तनि मूंखे व्हाट्सअप ते मैसेज कया, मैसेंजर ते इंस्टाग्राम ते पिणु मैसेज कया त तव्हां असांखे अहिड़ियूं तस्वीरूं ठाहे ॾियो। तक़रीबन 150 खां मथे दोस्तनि असांखे रिक्वेस्ट कई, पर 150 खां मथे दोस्तनि लाइ इहो ठाहिण मूं वटि एतिरो टाइम बि न हुयो। उन करे उन दोस्तनि लाइ तव्हां लाइ मां हीअ वीडियो ठाहे रहियो आहियां। उमेद त तव्हांखे पसंदि ईंदी। दोस्तों अचो त वीडियो खे शुरू कयूं था। त दोस्तों उहा कहिड़ी एप्लीकेशन जे ज़रिए थींदो इहो मां तव्हांखे सॼो प्रोसेस ॿुधाइण वारो आहियां, पर तव्हांखे रिक्वेस्ट इहा कंदुमि वीडियो खे मुकमल ॾिसिजो, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त उहा कहिड़ी एप्लीकेशन आहे जंहिं ज़रिए असां ठाहींदासीं। दोस्तों उहा एप्लीकेशन असां जीअं ओपन कंदासीं उन एप्लीकेशन जो नालो ऐं लिंक मां तव्हांखे वीडियो जे लास्ट में ॿुधाइण वारो आहियां। थोरो इंतज़ारु कयो ऐं वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो। दोस्तों जीअं असां खोलींदासीं उन एप्लीकेशन खे कुझु हिन तरह जो इंटरफेस अची वेंदो ऐं तव्हांखे हिते अची करे पॉपुलर ते वञिणो आहे। हितां तव्हांखे जेको बि पसंदि अचे, जेको टेम्पलेट तव्हांखे पसंदि अचे थो तव्हां उन ते क्लिक कयो। दोस्तों कुझु फेवराइट्स में मां टेम्पलेट रखिया हुया, कुझु उन तरह जा मां ठाहे वठां थो। तो जीअं असां हिन कोप ते क्लिक कंदासीं, जेकर मूंखे इहो पसंदि अचे थो मां इन ते क्लिक कयो ऐं हिते फ़ोटू वारी जाइ ते क्लिक करे पंहिंजी का बि मां तस्वीर खणी थो वठां। दोस्तों जीअं मां हीअ तस्वीर खई त हिननि जी कुझु जनरेट इमेज जनरेट थियणु शुरू थी वेंदी ऐं कुझु ई देरि में हिननि जो प्रोसेस जेको आहे उहो शुरू थी वेंदो। ऐं दोस्तों इहे तमामु जल्द ऐं 1 मिंट में ऑटोमेटिक ई जेको आहे असांजी तस्वीर खे ठाहे छॾींदा। त दोस्तों हीअ तमामु बहितरीनु ऐं बेस्ट ऐप आहे। हिन खे ज़रूरु इस्तेमालु कजो, हिकिड़ो दफ़ो ज़रूरु ट्राए कजो। इहे दोस्तनि जे इसरार ते ई मां हीअ वीडियो ठाहे रहियो आहियां। तव्हां लाइ महिरबानी करे वीडियो खे लाज़मी लास्ट ताईं ॾिसंदा, महिरबानी दोस्तों। दोस्तों 100% जनरेट थी चुकी आहे ऐं हाणे ॾिसो दोस्तों हीअ कोप जेको आहे असांजो तमामु बहितरीनु कोप ते मुंहिंजी तस्वीर तयारु थी चुकी आहे। हाणे दोस्तों हिते असां डाउनलोड वारे आइकॉन ते क्लिक करे डाउनलोड कंदासीं ऐं उन खां बाद में असांखे हिकु एड ॾिसण में अचे थो। हिन असां क्लोज़ वारे बटन ते क्लिक करे इन खे क्लोज़ करे था छॾियूं ऐं हाणे दोस्तों हिते जीअं क्लिक कंदासीं त हे सेव थी चुको आहे, सेव थी वेंदो। ऐं दोस्तों हाणे जेकॾहिं अगरि असां हीअ तस्वीर ठाहिणु चाहियूं था, हीअ तस्वीर जेको आहे त हीअ बि ठाहे सघूं था। हिते असां पंहिंजे फ़ोटू ते क्लिक कंदासीं, जेका असां तस्वीर हिन में पंहिंजी एड करणु चाहियूं था ऐं दोस्तों ओके ते क्लिक करे हाणे हीअ बि जनरेट थियणु शुरू थी वेंदी ऐं कुझु ई देरि में हीअ जनरेट थी वेंदी। दोस्तों मां तव्हांखे हिन ऐप जो नालो ॿुधाइण वारो आहियां, बराए महिरबानी वीडियो खे लास्ट ताईं ॾिसंदा, महिरबानी दोस्तनि जी। त दोस्तों तव्हां ॾिसी रहिया आहियो हीअ जनरेट थी रही आहे ऐं तक़रीबन हीअ 100% जनरेट थी चुकी आहे। दोस्तों हाणे तव्हां ॾिसी रहिया आहियो केतिरो हिकिड़ो ख़ूबसूरत लुक ॾेई रहियो आहे असांजी तस्वीर ऐं तमामु बहितरीनु थी चुको आहे। ऐं वरी साॻे ई प्रोसेस सां असां हिन खे डाउनलोड कंदासीं। दोस्तों हीअ तमामु बहितरीनु आहे, हिन खे हिकिड़ो दफ़ो ज़रूरु ट्राए कजो। तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। क्लोज़ ते क्लिक कयूंसि था ऐं हाणे दोस्तों हिन खे सेव करे था छॾियूं। त दोस्तों हितां ॾिसी रहिया आहियो तमामु बहितरीनु टेम्पलेट्स ऐं अट्रेक्टिव टेम्पलेट्स हिते मौजूदु आहिनि। हिते तव्हांखे हज़ारनि जे तइदाद में मुफ़्त में टेम्पलेट्स मिली वेंदा। ऐप ॾिसो दोस्तों। त हाणे अचो त मां तव्हांखे ॿुधायां त तव्हां ऐप किथां डाउनलोड करे सघो था। दोस्तों सभ खां पहिरियां असां प्ले स्टोर ते ईंदासीं। प्ले स्टोर ते अची करे हिते असां लिखंदासीं eFoto 360। दोस्तों जीअं असां लिखंदासीं त हीअ एप्लीकेशन आहे, हीअ एप्लीकेशन असां डाउनलोड कंदासीं।